कैंसर हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंजो नालो ॿुधण सां ई माण्हू ख़ौफ़ में अची वञे थो। जदीद साइंस में इन मर्ज़ जो इलाज न रुॻो ॾुखियो ऐं महांगो पर ख़तरनाक पिणु आहे। इन मर्ज़ जे इलाज लाइ थींदड़ केमोथेरेपी, वार छॾण, उल्टी ऐं थकावट समेत रत जी खोट जो सबबु बि बणिबी आहे। न रुॻो एतिरो पर मरीज़ खे लॻंदड़ दवा कैंसर जे सेलनि समेत इन जे सिहतमंद सेलनि खे बि तबाह करे। पर हाणे हिकु नई तहक़ीक़ में चयो वियो आहे त पटाटा, टमाटा ऐं वाङण कैंसर जे मर्ज़ खे मात ॾेई सघनि था। माहिरनि जो चवणु आहे त मिर्चनि, गोभी ऐं ॿेरनि में मिलण वारो गिलाइको अल्कालाइड्स कैंसर खे रोकण जूं सलाहियतूं रखे थो, जंहिं जे ज़रिए अहिड़े मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे ख़तरनाक इलाजनि खां बचाए सघिजे थो। इन हवाले सां कयल तफ़सीली तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त पटाटनि, टमाटनि ऐं वाङणनि में गिलाइको अल्कालाइड्स मुरकिब जझे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे, जंहिं जे करे अहिड़ियूं सब्जियूं खाइण सां कैंसर जहिड़े ख़तरनाक मर्ज़ खे मात ॾेई सघिजे।